वारिस खान सुभाणे कुछ माण्हू ॾे हकीम खे त जीअं मज्जू जे पोयों वञनि जेकॾहिं इहो कमु तूं नथो करे त यार मूंसां सिधी ॻाल्हि कर न त मां का ॿिए माण्हू खे चवां। हाकिम खान मसलो मज्जू जो नाहे मज्जू जो मसलो। जेकॾहिं मज्जू तुंहिंजे मथां गोलियूं हलायूं आहिनि त उहो बि दिलावर खान जे इशारे ते ऐं तुंहिंजी कमज़ोरी बि दिलावर खान आहे न त मज्जू जी छा मजाल जेको तुंहिंजे मथां थियार सिधा करे। बादशाह दिलावर खान मज्जू जो सहारो वठी ऐं हाकिम खान खे न माराईंदो। हकीम तूं अञा अणॼाण आहीं, तोखे का ख़बर नाहे त अदा वॾो मूंखे माराइण जे कारण केतिरो अॻिते निकिरी चुको आहे। इन्हीअ करे हाकिम खान इन्हीअ करे मां बि तोखे इहो ई थो चवां त सभ खां पहिरियों तूं दिलावर खान तरफ़ ठाह जा हथ वधाए। न वारिस खान न, ठाह त असांजो हाणे कॾहिं बि कोन थो थी सघे। न हाकिम खान न, कुझु बि हुजे पर दिलावर खान तुंहिंजो भाउ आहे, भाउ। न वारिस खान, दिलावर खान हाणे मुंहिंजो भाउ कोन्हे। वो तो सोढे जे इशारे ते ही नचे थो सोढे जे इशारे ते। न बादशाह न, दिलावर खान एतिरो किरियल नाहे जो ॿिए जे इशारे ते हलंदो। हू त हिकिड़ो मज़बूत ऐं महबती माण्हू आहे। अहिड़ा हूंदा आहिनि महबती माण्हू जेको पंहिंजे सॻे भाउ जे पोयों कात कुआड़ा तिखा कयूं तो घुमंदो अचे। कुझु माहौल अहिड़ो ठही आयो बादशाह, तॾहिं हिकु महबती माण्हू वञी हथ में हथियार खयां, न त दिलावर खान कंहिं पखीअ खे बि ईज़ा नाहे ॾिनो त हो कंहिं इंसान जी कीअं रत वहाईंदो। हाकिम खान हकीम सही पियो चवे। जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठी त कुझु ॾींहं सब्र कर, जीअं मां वञी दिलावर खान सां मिली अचां। न वारिस खान न, हाणे अदा वॾे सां के बि ॻाल्हियूं कोन थींदियूं। जेको माण्हू गैरनि जे चवण ते अची पंहिंजे सॻी भाउ खे घरों तड़े कढे छॾे उन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं। हाणे या अदा वॾो ज़िंदा रहंदो या मां रहंदुसि। इन हवेली जे छत जे अंदरि असां ॿई ॿाहिरि कॾहिं बि नथा रही सघूं। हाकिम खान तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो कहिड़ो आहे? वारिस खान मुंहिंजो हाणे आख़िरी फ़ैसिलो इहो ई आहे। पहिरियों मां अदा वॾे खे मारींदुसि, पोइ हिन सोढे जे गिचे में कुते वारो पटो विझी ॻोठ जे दर दर ते घुमाईंदुसि, पोइ हिनखे बेइज़्तो करे मारींदुसि। तॾहिं मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो, सुकून। छा ॿई ॿाहिरि हिकु नथा थी सघो? बस हकीम बस। अदा वॾे जी सफ़ाई में तूं घणो ॻाल्हाए चुको आहीं। हाणे हिकु लफ़्ज़ बि न कुझु हिकु लफ़्ज़ बि न। मां ॼाणा अदा वॾो ॼाणे। असां ॿिन्हिनि भाइरनि जे विच में जेको बि आयो न त सड़ी राख थी वेंदो, राख। मज़ो न आहे दी, नहीं हाणे लॻे थो त हिन हवेलीअ मां पाण ठीक ठाक बेइज़्ता थी निकिरंदासीं, ठीक ठाक। न सोढा न, रईसाणी सकीना खे हिन हवेलीअ मूं कढण वारो अॼु ताईं पैदा ई न थियो आहे। हाणे कुझु बि न थींदी दी, कुझु बि न थींदी। कुझु थिए या न थिए, तूं मूंखे छड़ो ज़हर जो ज़रो आणे ॾे ऐं अहिड़ो त ज़हर आणे ॾे जो दिलावर खान खे पीआरियां त हिकु खुरड़ी बि न हणी सघे। हदी इहो नेक कम मां तोखे तमामु जल्द करे ॾींदुसि, तमामु जल्द। हाणे हिन कम में देरि न थियणी घुर्जे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अबा तूं वञी पंहिंजी पूरी तयारी कर। पर चाची सुणी खां त पुछी वठो न। ओ अबा मां सोणीअ खां पुछी छॾियो आहे, हुनखे को बि इनकार कोन्हे। शरा तूं त राज़ी आहीं न? चाचा चिबड़ मूं त अॻ में ई फालियूं विधियूं। फालू कीअं न विझंदे? कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हूंदई त तोखे हेड़ी कुंवार मिलंदी। न दी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ख्वाबनि में त हिन खां भलियूं कुंवारियूं ॾिठी चुको आहियां, बाक़ी हक़ीक़त में बुख ते तो गुज़ारो कयां। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अड़े अबा तुंहिंजी त इहा बुख सॼी उमिरि कान वेंदी, पर जे मुंहिंजे छोकिरीअ खे बुख ते रखियो अथई न त पोइ इहे चमड़े वांगुरु ॼंघां काम में ॿधी छॾींदीसि ऐं उबतो टंगियो पियो हूंदे। अदी छोकिरो मेहनती आहे, तूं घबराए न, असांजी सोणीअ खे ख़ुशि रखंदो। पोइ अबा वञो न,
वञी तयारी करे छॾ। चाची मुंहिंजी तयारी थियल आहे, तव्हां रुॻो मूंखे ॾींहुं ॾियो त उन ॾींहुं मौलवी सां गॾु 3 शायदनि समेत पहुची वञा बुख ते। उथी अम्मा वञ, भेण खे वञी दिलि जाए ॾे। अम्मा असां जेको बि कुझु कयूं था हिन छोरीअ जी भलाईअ जे लाइ था कयूं, भला को दुश्मन त कोन आहियूंसि। उथी सम्झाएसि वञी। हा मां तूं फिक्र न कर, मां सम्झायांसि थी। अलाह चवंदो त सम्झी वेंदी। बसड़ी अमड़ अलाए कॾहिं सम्झंदी, हाली आटा साड़ी छॾिया अथई। अदी तूं दिलि न लाए, वो कहिड़ो बि आहे पर तोखे ख़ुशि रखंदो। पर जॾहिं मां शादी करण नथी चाहियां त पोइ अम्मा हर भेरो मूंखे ज़बरदस्ती छो थी मजबूर करे? छोरी वरी अम्मा जो सिर खणंदीअ छा? न हाणे अम्मा जो सिर न, मां पंहिंजो सिर खणंदसि पंहिंजो। ख़बर गुलाम खातर घुमरा त कोन थी पिया थी। बस ईअं ई सम्झ। छा चई? मूं चयो न न न अहिड़ी त ॻाल्हि न आहे। पोइ तोखे वेहण छॾण थो अचे? इन ये करे जिते ख़र्च मूं कयो न उते फ़ाइदो को ॿियो वठी थो वञे पियो। ख़र्च किथे ख़र्च कई? चयो मां त तूं इन ॻाल्हि खे न सम्झंदे। माठ कर बस करे वेही रह, मूंखे कुझु सोचणु दे। यार सोचे सोचे अञा पंहिंजो मथो ख़राब कंदी। मुंहिंजो मथो ख़राब नथो थिए, रुगो तूं मुंहिंजो मथो ख़राब न कर पीरल। मां त यार तुंहिंजी चङाई में हुअमि, पर तूं छा ॼाणे चङाई हो? तूं ॼाणे तुंहिंजो कमु ॼाणे यार। थी सघे थो त ही नंबर हुजेसि, ख़बर पइजी वेंदसि। हेलो केरु? केर खे छॾ, पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुध। कहिड़ो फ़ाइदो? दिलावर खान निहतो ऐं अकेलो मिलंदी। जेकॾहिं तूं उन खां पंहिंजी बेइज़तीअ जो बलांद करणु चाहीं थो त मां तोखे ॾस ॾेई सघां थो। हिन में तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो जो इहा ख़बर तो मूं ताणी पहुचाई आहे? दिलावर खान सिर्फ़ तुंहिंजो दुश्मन न आहे, मुंहिंजो दुश्मन बि आहे। जेकॾहिं दिलावर खान तुंहिंजो दुश्मन आहे त पोइ तूं केरु आहीं? दिलावर खान जो दुश्मन आहीं या मुंहिंजो दुश्मन? मूंसां ई चाल विड़ी मूंखे ई फसाइणु चाहीं थो। तोखे फासाइण सां मूंखे को बि फ़ाइदो न मिलंदो। ॻाल्हि कर, किथे मिलंदो? अॼु शहर खां ॻोठ तरफ़ कंहिं बि वक़्तु ईंदो, सो बि निहतो ऐं अकेलो। केरु हुयो? नालो कोन ॿुधाई। ख़बर कहिड़ी ॾिनई? अदा वॾो अकेलो वापसि शहर ॾांहुं ॻोठ तरफ़ वञे थो। इहा तोखे फासाइण जी चाल आहे। दिलावर खान जो अहिड़ो को बि वेझो दुश्मन कोन्हे जेको उन जी हर चुरपुर ते नज़र रखंदो हुजे। थी बि सघे थो। न हकिम खान न। वारिस खान वरी बि हलण में छा आहे? हकिम खान जेकॾहिं असां हलंदासीं त पाण ॼार में फासंदासीं। इन करे जेकॾहिं मूंखे दोस्त सम्झी थो त इन ॻाल्हि तां लही वञ। ठीकु आहे, लही वियुसि। अम्मा इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। मां थोरो सोच, थधे दिमाग़ सां सोच। मुंहिंजे वए खां पोइ तुंहिंजो सहारो केरु थींदो? अम्मा मां नंढड़ी न आहियां, ज़माने जा लाह चाड़ा ॾिसी वेठी आहियां। सॼी ज़िंदगी अज़ाबनि जी गुज़री आहे। हे कुझु ॾींहं त आज़ादी जा मिलिया आहिनि, उन्हनि खे बि तव्हां। बस हाणे बस, घणा सुवाल जवाब न करे। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त जेको मां फ़ैसिलो कयो आहे उहो तोखे क़बूल आहे या न? अम्मा जेकॾहिं तूं मूंखे ज़हर जो वटो बि पीआरींदीअ न त तॾहिं बि मां इनकार न कंदसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमड़ मां तोखे ज़हर जो वटो छो पीआरींदसि? कर त मां पाण पीतो में तव्हांजे ख़ुशियुनि जे ख़ातिर। ज़हर पाण पी छोकिरियुनि जी ज़िंदगी छा लाइ पई ज़हर बणाई? जेका सुठो त मरी पई आहे, इन्हनि खे त पंहिंजे मुंहुं जीअण ॾे। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अञा कहिड़ी आज़ादी ॾियां छोकिरियुनि खे?
ही हिननि जी ज़िंदगी आहे ख़ैरा, हिननि जी ज़िंदगी आहे, हिननि खे जीअण ॾे। छो थी पंहिंजी ज़िद ख़ातिर इन्हनि मासूमनि जी ज़िंदगी तबाह करी? माई खुदा खे मञे हितां टरी वञो। अड़ी वास्ते खुदा जे टर, छो थी असांजे घर में वरी बाएताल मचाए? मां चवां थी टर मुंहिंजे अखि नाॾो। छा बाएताल थी मचायां? सच थी चवई, सच। चाची तू छॾ असांखे, असां ॼाणियूं असांजो नसीब। हा मां आऊं त वञा थी। ही ॾाइण जो तव्हांजे घर में वेठी आहे न, त सुठो भाग अव्हांजे घर में जाती बि न पाईंदो। माई हाणे टर हितां वरी जे हिन घर में पेर पाए न त इहे शैतान गिरियूं खणी न अचजाए। ॾाइण मां अम्मा अचसि ॾाइण, हिन पाड़े वारीअ खे तो सेक अचे पियो। शोकू सामान त पूरो आहे न बुख ते? अरे हाओ सामान पूरो आहे, पर अलाए छो मूंखे ख़ौफ़ थो थिए मां घोर वञाए सो बि यम करे। अरे खौफ़ वरी छा जो? शादी मां तो कया ऐं खौफ़ वरी तोखे तो थे बुख ते? अरे घणो कुछ न थी। अॻे भेरे तुंहिंजो बूथ ॾिसी खेरा वेचारी ज़हर पी छॾियो। हाणे तुंहिंजो इहो मनहूस मुंहुं ॾिसी छोकिरी ज़हर पी छॾींदी। हा साईं, मुंहिंजो बूथ मनहूस आहे ऐं तुंहिंजे चेहरे में त नूर तो टिमे, नूर बुख ते। अरे हाणे जे मुंहिंजे मुंहं मां नूर नथो टिमे, पोइ बि तो वारे ने ॾुकार सटियल बूथ खां चङो आहे चङो। अरे हाणे ठहियो पाण हाणे वेहण खे छॾियो, रहियल खियल तयारियूं करे वठो त सुभाणे राति हली कारे जी कुंवार खे वठी अचूं, घोर वञाव सो बि यम करे। हा इहा कम जी ॻाल्हि कई अथई न, कम जी। शोकू मां मुंहुं जो हे चमड़ो सुणीअ सां निकाह कंदा, मां जो अलाए कॾहिं खां वठी अखियूं विझियूं वेठो आहियांसि। छा थो सोची? कुझु बि न। अरे पहिरियों पंहिंजा 3 शायदि त हथ करे, ईअं न थिए त निकाह महिल मौलवी वेठो हुजे ऐं शायदि लभनि ई कोन। अरे चरिया शायदि लाइ परेशान न थियो। हिकु शोकू, ॿियो तूं ऐं टियों मां बुख ते। टियों तूं? हा छो? अरे त पोइ वारो कर त को घोट त हथ कर न। छा चई? अरे जॾहिं तूं शायदि थी न त पोइ वरी घोट। न शायदि टियों हथ करे वठंदासीं। चाचो जमाल आहे, चिबड़ आहे, इहे ॿई हथी का आहिनि बुख ते। भला ॿुध, निकाह जी दावत रेसा खे न ॾींदे छा? अरे चरिया इहो कमु त मां अॼु जो अॼु करे थो छॾियां बुख ते। अम्मा शायदि तुंहिंजी का दुआ अघामी वई आहे जो तुंहिंजे मथां इहा मुसीबत टरी वई आहे। किथे अम्मी किथे? अबू जेसी ताईं इहो हाकिम खान वारो फाओ मुंहिंजी ईचे में कोन विझंदो तेसी ताईं आराम सां कोन वेहंदो। तूं घबराए न अम्मा, दिलावर ऐं हाकिम पोइ पाण में विढ़ी तबाह थी वेंदा ऐं तूं आज़ाद रहंदी आज़ाद। अम्मी जेकॾहिं इहा मुसीबत टरंदी त वरी ॿी अची बीहंदी। बाबा साईं जन किथे था मूंखे पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां जीअण ॾियनि। तूं पंहिंजी ज़िंदगी आज़ादीअ सां गुज़ारींदी आज़ादीअ सां, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे ऐं जिथे तूं चाहींदे न तुंहिंजी शादी उते कराई वेंदी। छोकिरे खे किथे छॾे आयो आहे? तव्हांजी पहुच खां तमामु परे। मुंहिंजी भेण जो कोई बि अफ़सोस न आहे, हिकु नौकराणीअ सां एॾी वफ़ादारी, आख़िर छो? अफ़सोस करण सां मुर्दा जिस्म में जान नहीं पवंदी। बाक़ी रही हमदर्दीअ जी ॻाल्हि त हमदर्दी नौकराणीअ सां नहीं पर हिकु मासूम न्याणीअ सां पियो कयां त अजाई कंहिंजे क्रोध जे करे उनजी ज़िंदगी तबाह न थी वञे। मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे या छोकिरी कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदी। अंदर में इंतकाम जी बाहि पालण सां सुकून कॾहिं बि न मिलंदो। सकीना सुकून न मिलंदो। जेकॾहिं सुकून लाइ तड़पे थी त कंहिंखे माफ़ करण बि सिख। छोकिरीअ खे त मां माफ़ करे सघां थी, लेकिन हाकिम खान खे कॾहिं बि माफ़ नथी करे सघां, कॾहिं बि न। जेका हाकिम ग़लती कई आहे उन लाइ तोखां मां माफ़ी थो घुरां। हाकिम ग़लती न कई आहे, मुंहिंजी मासूम भेण जो खून कयो अथई खून। मां या कॾहिं हुनखे माफ़ी न ॾींदमि।
हाकिम खे मां हिन घर में आणिया पियो जे तूं हुनखे माफ़ कंदीअ त हिन घर में सभिनी जी ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़रंदी। मां हाकिम खे कॾहिं बि माफ़ नथी करे सघां। इहा ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जंहिं ॾींहुं हाकिम हिन घर में आयो उन ॾींहुं मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो जनाज़ो। सकीना कुछ सोच सोच। मां सभु कुझु सोचे इहो फ़ैसिलो कयो आहे त हाकिम ख़ान इन हवेलीअ में वापसि न ईंदो। जंहिं ॾींहुं मूंखे ख़बर पई त तूं हाकिम ख़ान खे मुंहिंजी भेण जो खून माफ़ करे छॾियो ऐं हथ में हथ मिलाए त मां उन ॾींहुं पाण खे मारे छॾींदमि। कीअं समझाया इन कम वक्त औरत खे। या अल्लाह इन्हनि खे तू ही का समझ दे। इन्हनि खे या ख़बर ई नाहे त ही मोहब्बती माण्हू इन खून जी जंग खे घणो वक़्तु जारी नथो रखी सघे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अदा तूं हिते वेही वाॾण टोड़ न खऊं। वञी छोकिरे खां पुछा गुछा कर त हुन छोरे पूरी तयारी करे छॾी आहे। अदी 10 चकर तोखे ॿुधायो अथमि त राति छोकिरो 3 शाहिद ऐं मौलवी पाण सां गॾु वठियो ईंदो ऐं निकाह पढ़ाए छोकिरीअ खे वठी वेंदो। खैरी भाई होश में ताहीं घटि में घटि छोकिरी खे 5 ॾींहं त वनवा में विहारीस न। का रिठ बकरी त कान्हे जो छोकिरो ईंदो कन मां झले काहियो हलियो वेंदुसि। कुझु त ख़्यालु कर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हाणे छोकिरीअ जो त ईअं ई निकाह करे भाई मां उमाणी ॾिसांसि। बाक़ी हाणे रही वनवाह जी ॻाल्हि सो जॾहिं तोखे परणायो में न त पोइ 5 ॾींहं छा 10 ॾींहं तोखे वनवाह में विहारींदसि। दिलि जाए कर माई 10 ॾींहं त छा मां पूरो महीनो वनवा में वेहण लाइ तयार आहियां। तूं पंहिंजो ख्याल कर। छा लाइ थी पाण त माण्हू खिलाई। 3-4 ॾींहं न सही घटि में घटि अॼु खां ई वनवा में विहारीस न। कुझु त कर। हा दी माई जन त सही पई चवई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अड़ी जनी तूं इहो कमु कयो। माई हर छोकिरी बीठी आहे ज़िद ते चढ़ी। मां चवां थी हिनखे राज़ी करे वनवाह में विहारी वञेसि। बाक़ी अदी हाणे जे ज़िद तो न लथी न त पोइ जन्नत मुंहिंजो नालो बि खैरा है खैरा। हा जेका न वरी मां कई मांसि त पोइ राज ॾिसंदसि। मां ॻाल्हायांसि थी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। रुगो राति छोकिरीअ जो निकाह पवे खैरनि सां वञी पंहिंजे घर जी थिए त अधु वज़न घटि थी पवंदो। अधु